अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते तव्हांजे लाइ सितारा छा था चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक करियो ऐं सब्सक्राइब जे बटण खे ज़रूरु दॿायो त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। एरीज़ हमल पर्दे जे पुठियां जेके जाइदाद जा मसइला घरेलू मामलनि में पोयां खां 2 सितारा हल कंदे मदद कंदे नज़र अची रहिया आहिनि। को दोस्त मदद कंदे नज़र अची रहियो आहे, उन तरह जा मसइला हल थींदे ॾिसिजी रहिया आहिनि। रुकावटूं हटी वेंदियूं, में कारोबार बिज़नेस ते प्रेशर पइजी वेंदो। ऐं रूमानी हवाले सां हफ़्ते जे स्टार्ट में रूमानी मामला ज़ोर वठंदे नज़र ईंदा ऐं जिन ॾींहंनि में ज़ोर वठंदो उन्हनि ॾींहंनि में उतां चंड गुज़रंदो ऐं चंड जो ज़ोहल सां मुक़ाबिलो रहंदो। मतिलबु त हिननि ॿिन्ही हवाले सां सूरत हाल ठहंदे नज़र अची रही आहे। या त रूमानी मामलनि में तेज़ी ईंदी या त रूमानी मामलनि में फ़िक्र ऐं परेशानीअ जो अंसर बि मौजूदु रहंदो। टोरस सोर वेझो जा मिट माइट ऐं दोस्त पूरो हफ़्तो साथ ॾींदे नज़र ईंदा। तव्हांजी का ख़ुशकिस्मती ठही सघे थी, का ख़्वाहिश पूरी थींदी, नंढो सफ़र ईंदो। तव्हां घणे खां घणो सोशल लाइफ में हिसो वठो ऐं इंजॉय कयो। ज़ोल ऐं ज़ोरा जे मिलण करे घरेलू ज़िंदगीअ में चोथें खाने में तवाज़ुन महसूसु थींदो, पर हिन वक़्तु चंड ज़ोल सां मुक़ाबिलो कंदो, जंहिंसां घरेलू ज़िंदगी मुतासिर थींदी ऐं घर में परेशानी नज़र अची रही आहे। थोरो सोचे सम्झी रहिजो। हफ़्ते जी शुरूआति में ॿारनि जे हवाले सां सुठियूं हालतूं रहंदियूं, पर हफ़्ते जे आख़िर में पेशे जे हवाले सां का वॾी टेंशन पेश ईंदी। पेशे जे हवाले सां टेंशन ते सोचे सम्झी मुक़ाबिलो करिणो पवंदो ऐं संभालणो पवंदो ऐं मामलनि खे बचाईंदा। जैम लाइ जुज़ा तव्हांजे 10 ऐं ॿिएं खाने में मुश्तरी ऐं अतारत जी ॾाढी सुठी नज़र लॻी पई आहे ऐं 10 खाने में मतिलबु पेशे जा मामलात अॻियां वधंदा ऐं 2 खाने में मतिलबु माली सूरत हाल में के पॉलिसियूं ईंदियूं जिन में ख़ुशकिस्मती ईंदी। तव्हांजे 3 खाने में मरीख़ ऐं ज़ोहरा जो किरण लॻण सां तव्हां जूं ज़हनी सलाहियतूं उजागर थींदियूं। तव्हांखे महसूसु थियणु लॻंदो त तव्हां जूं ज़हनी सलाहियतूं उरूज ते आहिनि, पर पाण खे मथां न सम्झो, छो त उन ई टाइम में चंड ऐं ज़ोहल जो मुक़ाबिलो पिणु थींदो, जंहिंसां हक़ीक़तनि पंहिंजे ज़हन ऐं पॉलिसियुनि खे अॻियां वधाईंदे नज़र ईंदा। ऐं 2 ऐं 8 खाने में प्लोटो ऐं मरीख़ जो मुक़ाबिलो हुजण करे तव्हांजे ज़हन ते टेंशन रहंदा ऐं हफ़्ते जा पहिरियां 2 ॾींहं उरूज ते सलाहियतूं हूंदियूं, पर हफ़्ते जे आख़िर में ज़हनी टेंशन ईंदी जिन जो मुक़ाबिलो करिणो पवंदो। ऐं हिननि जे चोथें खाने में फैमिलीअ में सुठा सितारा आयल आहिनि ऐं उन्हनि में सुठी सूरत हाल रहंदी ऐं हफ़्ते जे आख़िर में कुझु रूमानी अट्रैक्शन रहंदी। कैंसर सरतान जेकॾहिं ॿाहिरि जे मुल्क वञण जो प्लान जोड़े रहिया आहियो त हफ़्ते जा पहिरियां 2 ॾींहं सुठा रहंदा। तव्हांजे ज़हनी सलाहियतुनि में तमामु घणो इज़ाफ़ो थी रहियो आहे। तव्हांजे 2 खाने में माली मामलनि में मरीख़ ज़ोहरा जी किरण हुजण सां ऐं हिन ई खाने में चंड ऐं ज़ोहल जो मुक़ाबिलो जेको माली मामलनि लाइ सुठो नाहे। माली मामलनि में केतिरनि ई सालनि खां गिरफ़्तार आहियो, वरी अहिड़ा प्लानट अची रहिया आहिनि त तव्हांखे पंहिंजे माली हवाले सां कैरियर ते ध्यानु करिणो पवंदो त हिन साल ऐं अॻे साल तव्हां महसूसु कंदा त पैसो हथनि मां निकिरी रहियो आहे। ख़र्चनि जे वधण जा खुदशा आहिनि, ख़र्चनि ते नज़र रखो। मूड में अची वधीक ख़र्चा करे वेंदा। हफ़्ते जे आख़िर में अदवा जी मामलनि में उलझन ईंदी, टेंशन नज़र अची रही आहे, थोरो एहतियात खां कमु वठंदा। लियो असद हफ़्ते जे स्टार्ट में मरीख़ ऐं ज़ोहरा जो किरण लॻण सां तव्हांखे को अट्रैक्ट कंदे नज़र ईंदो ऐं हफ़्ते जा पहिरियां 2 ॾींहं तमामु घणी कशिश आहे ऐं तव्हां महसूसु पिणु कंदा त रूमानी हवाले सां मूड तमामु घणो सुठो नज़र ईंदो ऐं तव्हां
ख़ुशि रहंदे नज़र ईंदा। ऐं रोमानी मामले जे हवाले सां हिन ई हफ़्ते में हिन जे घर में चंड जो मुक़ाबिलो ज़ोल सां थींदो। हिन जे गुज़रण सां थोरो एहतियात करियो। का परेशानी रोमानी मामलनि में अची वेंदी ऐं को फ़िक्र अची रहियो आहे। ॿियो त को दोस्त तव्हांखे छॾींदे नज़र ईंदो। ऐं सोशल लाइफ में जेकॾहिं तव्हां तालुक़ नथा टोड़णु चाहियो त थोरो एहतियात करियो। ऐं गॾोगॾु मैरिड अफ़राद पंहिंजे मैरिडल लाइफ में अदवा जी ज़िंदगीअ जो पिणु ख़्यालु रखो। ऐं तव्हांजे 8 ऐं 12 खाने में मुश्तरी अतारे जी सुठी नज़र लॻल आहे। जेकॾहिं कंहिंखे पैसा ॾिनल आहिनि त उहे वापसि मिलंदे नज़र ईंदा। कंहिं कम में कोशिशि कंदा त का रुकावट नज़र न अची रही आहे। हिन ई हफ़्ते माली पोज़ीशन पंहिंजी कोशिशुनि सां बहितर थींदी। ख़र्चनि खां बचो। तव्हांजे 12 खाने में प्लोटो ऐं सिज जो मुक़ाबिलो थी रहियो आहे, जंहिं करे सिहत ते पिणु तवजो ॾियो। सिहत ख़राबु थियण जा कुझु आहिनि। ऐं ॿियो त बदख़्वा दुश्मन पोयां पइजी विया आहिनि ऐं वेझो रही को नुक़सानु पहुचाईंदा। थोरो उन्हनि खां मुहतात रहंदा। ऐं जॉब जे हवाले सां कम में टेंशन पेश अची। विर्गो सुम्हला पर्दे पोयां पंहिंजे सरगर्मियुनि ते तवाज़ुन पैदा करियो। न ई वधीक उमेदु रखो ऐं न ई नाउमेद थियो। कारोबारी तौरु टेंशन अची रही आहे। माली तौरु मामला तव्हांजे हक़ में आहिनि। पैसो अची रहियो आहे। पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो। तवानाईअ खां वधीक कमु न करियो। तव्हांजी का ख़्वाहिश पूरी थी रही आहे। हफ़्ते जे आख़िर में 5 ऐं 11 घर में प्लोटो ऐं सिज जो मुक़ाबिलो थी रहियो आहे। रोमांस खां मुहतात रहो, न त गड़बड़ पेश अची सघे थी सघे थो इहो असरु तव्हांखे पहिरियां ई फील थियो हो। लिब्रा मीज़ान हफ़्ते जे पहिरीं 2 ॾींहंनि में तमामु घणी शोहरत ऐं हर दिलि अज़ीज़ी आहे। ऐं हफ़्ते जे आख़िर में वरी का टेंशन बि अची रही आहे। पहिरियां जिते शोहरत मिली रही हुई उते ई का टेंशन अची रही आहे। उन करे शोहरत में थोरो विच वारो रस्तो इख़्तियार करियो। सिहत जो ख़्यालु रखो ऐं औलाद ते तवजो ॾियो। औलाद ते तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। तव्हांजे 5 खाने ऐं 11 खाने में मरीख़ ऐं ज़ोहरा आहिनि। थोरो एहतियात खां कमु वठो। माली खाने में ख़्वाहिशूं पूरियूं थी रहियूं आहिनि। रोमांस ऐं तख़लीक़ी सलाहियतूं ख़्वाहिशुनि मुताबिक़ पूरियूं थी रहियूं आहिनि। पर उन ई खाने में चंड तव्हांजे औलाद जे खाने में मुखालफ़त जो मुक़ाबिलो करे रहियो आहे। औलाद तरफ़ तवजो ॾियो ऐं एहतियात खां कमु वठो। स्कॉर्पियो अक़रब तव्हांजे 5 खाने में मुश्तरी तव्हांजे 9 खाने अतारनि सां सुठी नज़र विझी रहियो आहे। ॿाहिरि जे मुल्क सफ़र जो मौक़ो मिलंदो। जेकॾहिं वञणु चाहियो था त हीउ बेस्ट टाइम आहे। ऐं 5 खाने में औलाद जे मामलनि ते बि ॾाढा सुठा असर विझंदे ॾिसी रहिया आहिनि। महसूसु कंदा त हालतूं तव्हांजे मुताबिक़ हली रहियूं आहिनि। 15 जुलाई ते 10 खाने में मरीख़ ऐं ज़ोहरा जो किरण पेशवराना ज़िंदगी जॉब बिज़नेस तरफ़ काफ़ी मामला ठीकु थींदे ॾिसजंदा। सुठो मौक़ो अची रहियो आहे। हींअर महसूसु कंदा त हालात सही थी रहिया आहिनि। 2-3 हफ़्तनि खां बॉसिस सां मामला ठीकु न हुआ। हिन वक़्तु मौक़े मां फ़ाइदो वठो। बॉसिस सां मामला बहितर करे वठो। राब्ता करियो। सोचे सम्झी पेशे तरफ़ क़दम वधायो ऐं एहतियात बि करियो। छो त हिननि ई 2 खाननि में चंड ज़ोल सां ख़राबु नज़र विझंदे ॾिसिजी रहियो आहे। तंहिं करे बॉसिस सां मामला ज़रूरु ठाहियो, पर थोरो सोचे सम्झी। विच में गड़बड़ बि थी रही आहे त पोइ पेशे ऐं जॉब में कंडा न विछायो ऐं वेझो घरेलू या फैमिली में माण्हुनि सां उलझंदे नज़र अची रहिया आहियो। ऐं हफ़्ते जे आख़िर में वेझो जेके रिश्तेदार सां टेंशन जो शिकार थींदा या उहो तालुक़ टुटी वेंदो। सेजिटेरियस कोस जाइदाद प्रॉपर्टी ऐं पार्टनरशिप में मामला तव्हांजे हक़ में अची रहिया आहिनि। घरेलू तौरु बि हींअर तव्हांजा मामला ठीकु आहिनि। तव्हां ठीकु महसूसु करे रहिया आहियो। जेके हूअं ठीकु न आहिनि हूंदा, जिन जे करे तव्हां हर वक़्तु टेंशन में रहंदा आहियो, हिन वक़्तु सुठा हली रहिया आहिनि। पर हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो अची रहियो आहे जंहिंमें वेझो जे रिश्तेदारनि सां ॾे वठि थींदी। दुश्मननि तरफ़ां को प्लान जुड़ी रहियो आहे ऐं तव्हां परेशान थी वेंदा। हफ़्ते जे आख़िर में प्लोटो ऐं सिज जे मुक़ाबिले हुजण करे ख़र्चनि में पिणु इज़ाफ़ो थींदो ऐं जंहिंसां टेंशन वधंदी। जॉब ऐं बॉस सां तालुकात बहितर थींदी ॾिसिजी रहिया आहिनि ऐं सिहत जो हर वक़्तु ख़्यालु रखो। कैप्रिकॉर्न जल्दी
हफ़्ते जे शुरूअ में तव्हांजे अठे खाने में मरीक ऐं ज़ोल जो किरन थींदो ऐं उन ई खाने में चंड बि हूंदो। लिहाज़ा माली मामला पहिरियां 2 ॾींहं बहितर आहिनि। जेकॾहिं ईअं ई प्लानट लॻा रहिया त माण्हुनि में ॾिनल पैसो वापसि मिलंदे ॾिसी रहियो आहे, पर हिननि जे साम्हूं ज़ोल बि वेठल आहे। उन करे पॉलिसीअ मुताबिक़ ख़र्चो करियो, हिक तरफ़ लोढ़े न छॾियो। छो त ज़ुल जो मुक़ाबिलो ॾिसी रहियो आहे, मुमकिन आहे का माली परेशानी अची वञे। एहतियात करियो। 15 जुलाई ते तव्हांजे 3 ऐं 7 खाने में सिज ऐं नेपच्यून जी सुठी नज़र लॻल आहे। हफ़्ते जा पहिरियां 2 ॾींहं अधु जी ज़िंदगीअ में तव्हांखे सुकून ॾींदा ऐं रिश्तेदारनि सां पिणु सुठो वक़्तु गुज़रंदो। हफ़्ते जा आख़िर वारा 2 ॾींहं अधु जी रिलेशन में टेंशन में बदिलजी वेंदा। एक्यूरस दिलो हफ़्ते जे पहिरीं 2 ॾींहंनि में अधु जी तालुकातनि में गड़बड़ थियण जो इम्कान आहे ऐं जज़्बाती तौरु ॾुख मिलंदे ॾिसी रहियो आहे। ऐं 15 जुलाई खां माली मामलनि में तवजा ॾींदा ऐं तमामु घणो पैसो पिणु अची रहियो आहे ऐं तव्हांजी जॉब जे हवाले सां का ख़ुशकिस्मती ॾिसी रही आहे। 18 जुलाई ते तव्हांखे मामलनि में बहितरी महसूसु थींदी त पोइ तव्हांखे जॉब ऐं बॉसिस ऐं रोज़गार ते मुहतात रहणो पवंदो, छाकाणि त तव्हांजा हालात वरी उल्टा थी वेंदा। हफ़्ते जे शुरूअ में जज़्बात में अची को ग़लति फ़ैसिलो करे न वेही रहो। पाइसिस होत हफ़्ते जा शुरूअ वारा 2 ॾींहं तमामु घणा सुठा रहंदा। का सरगर्मी नज़र अची रही आहे। रोमानी हवाले सां बि सुठा रहंदा। जॉब ऐं रोज़गार में सुकून ऐं ख़ुशी मिलंदे ॾिसी रही आहे। रोमांस तव्हांजे हक़ में रहंदो, पर तव्हांजे उन घर में चंड वेही रहियो आहे। 12 खाने सां मुक़ाबिलो करे रहियो आहे, त पोइ ज़रूरत खां वधीक अॻियां न वधो। तवाज़ुन रखो ऐं एहतियात क़ाइमु रखो, न त मरीक परेशान करे विझंदो। ऐं अदा जी मामलनि में रोमांस में हफ़्ते जा पहिरियां 2 ॾींहं इंजॉय जा सुठा अची रहिया आहिनि, त हफ़्ते जा आख़िर वारा 2 ॾींहं उल्टा थी वेंदा। उन लाइ एहतियात खां कमु वठंदा।